हाफ़िज़ निसार अहमद कुबर रहमतुल्लाह अलैह उन में एक इहा ख़ासियत हुई, तव्हांखे इहा बिल्कुलु ख़बर हूंदी त जेकॾहिं चाहिनि त महफ़िल में वेठे वेठे नात लिखंदा बि वञनि, नात पढ़ंदा बि वञनि। त छा तव्हां कॾहिं ईअं थियो त नात महफ़िल में कंहिं में लिखंदा बि वञो, पढ़ंदा बि वञो? बिल्कुलु साईं, ये काफ़ी भेरा थियो आहे त महफ़िल जे अंदरि महफ़िल जे मंज़र ते जेको आहे सो ॾिसी करे उते ई वेठे वेठे जेसि ताईं को आलम तक़रीर ख़तमु कंदो, अधु कलाकु जेसि ताईं असां शेर लिखी वठे मिसरा वरी उते ई उन मंज़र खे उते ई मंज़र कशी करे जमायत खे ॿुधाईंदा आहियूं। अल्हम्दुलिल्लाह इहा मालिक जी महिरबानी आहे, परवरदिगार सरकार जी। अच्छा, तव्हां असांजे नाज़रीन खे इहो ॿुधायो त जेके सिंध जा मशहूरु मारूफ़ नात ख़्वान हाजी ग़ुलाम नबी मैसर रहमतुल्लाह या हाफ़िज़ निसार अहमद कुबर रहमतुल्लाह कॾहिं तव्हांजी शाइरी पढ़ी? हाँ साईं, उस्ताद हाजी ग़ुलाम नबी मैसर मुंहिंजो उस्ताद बि हुयो ऐं जोड़ीवाल बि हुयो, गॾु ॻायोसीं केस्टनि जे अंदरि। ऐं उस्ताद हाजी साहिबु 400 एल्बम केस्टनि जा भरिया हुआ, पर कहीं बि ॿिए शाइर जी नात ख़ानी न पढ़ी वई, सिर्फ़ु पंहिंजियूं नातियूं पढ़ंदो हो, सवाइ शाइरनि के सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई घोट ऐं सचल सरमस्त जे शाइरी खां सवाइ साईं कंहिंजी बि नात न पढ़ी। ऐं हिन वक़्तु महसूसु करे रहियो त हिन प्रोग्राम में जेकी अवां शाइरी पढ़ी आहे, अवां बि पंहिंजी लिखियल शाइरी पढ़ी आहे, त मां चाहींदुसि हिन वक़्तु अवां पंहिंजी कहिड़ी लिखियल असांखे नाते रसूल मक़बूल ॿुधाए रहिया असांजे नाज़रीन? अल्हम्दुलिल्लाह बहितरीन नात आहे, तव्हांखे ॿुधायूं था पिया, इंशाअल्लाह साईं जमायत खे बि पसंदि ईंदी इंशाअल्लाह। सल्लल्लाहु अलैहि Subhanallah, subhanallah, subhanallah.
वेठो आहे मदीने में मुझो अरबी हयात नबी वेठो आहे मदीने में अखिल वारनि वञी अॼु भी ॾिठो आहे मदीने में। सुभान अल्लाह, माशाअल्लाह। नाज़रीन, इन वक़्तु असांजे प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पुॼी चुको आहे।